बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो पैगाम तव्हांजे दिमाग़ खे थोड़ी जाइ ॾींदो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेंबर ते बी हिदायतियूं अता कंदा, हिदायतियूं ॾींदा, दग वींदड़नि खे बि हिदायतियूं ॾींदा। रब जे प्यारे हबीब मोहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रब्बुल अर्शिल अज़ीम जी तारीफ़ बयान कंदो सो कसम खणंदो। रब जी ख़लक़ियल मख़लूक इंसान ज़ात के जॾहिं मेंबर ते बि सम्झाईंदो त कसमनि सां उन्हनि खे सम्झाईंदो त उन्हनि जे दिमाग़ ते ॻाल्हि वे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि जॾहिं घिटनि खां बि गुज़रंदा त ख़ुदा जा कसम खणी बि उन्हनि खे हिदायतूं ॾींदा त अचो ख़ुदा जे वास्ते रब्बुल अर्शिल अज़ीम जी तरफ़ अचो, दीन जी तरफ़ अचो, इहदिन सिरातल मुस्तक़ीम रस्ते ते हलो। आले बैत करबला जे शहीदनि जे बचे भी खुदा जो कसम तबलीग कई आ, नमाज जी हिदायतूं ॾिनियूं, सिधनि रस्तनि ते हलण जी हिदायतूं ॾिनियूं। अहले बैत भी कसम खणी पैगाम ॾिनान। कसम जेकॾहिं मां तव्हांखे ॾियां थो त उन जो इहो मक़सदु न आहे त मां कसमी आहियां। मां कसम ॾियां थो उन्हनि खे सिर्फ़ मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कनि। अलाए केतिरा माहिरनि जा बच्चा जेके डिप्रेशन में हली विया, के ख़ुदा जो कसम चेरियन जे सेंटर में दाख़िल थी विया त के अस्पताल जे वार्ड में दाख़िल अथव, के ख़ुदकुशियूं करे विया, के त अहिड़ा नशाई थी विया। मूंखे कसम ॾियणु छो ज़रूरी आहे? ज़रूरी इन जे करे आहे त तव्हां जहिड़नि नौजवाननि खे मां हिदायत ॾियां थो, कसम खणी बि तव्हां सां ॻाल्हि कयां थो त उहा ॻाल्हि सची हूंदी। ख़ुदा जो कसम अॻिते अहिड़ो वक़्तु ईंदो जो तव्हां पंहिंजे अमर जी जल खे कुझु बि न सम्झण लॻंदा। पंहिंजे घर जे वॾनि खे कुझु बि न सम्झण लॻंदो। तव्हांखे जेका दिमाग़ में ॻाल्हि ईंदी उहा ई कंदो, उहो ई कदम खणंदो, बाद में क़यामत ताणी पछताईंदो, ॿियो कुझु बि न। मां तव्हांखे पैगाम ॾियां थो, हिदायत ॾियां थो, इन्हनि मां फ़ाइदा वठो। जेकॾहिं तव्हां इन ते अमल न कंदो त रब जी इज़त जो कसम को अहिड़ो वक़्तु ईंदो जो बाद में तारीफ़ कंदे त वाकई शेख ज़ुबैर जी ॻाल्हि सची हुई। उन मोड़ खां बच जे मोड़ खां मां तोखे पहिरियों ई हिदायत थो ॾियां। उन मोड़ खां पाण खे रोक जंहिंमें तुंहिंजी बर्बादी आहे। ख़ुदा जो कसम बाद में रत जा घोड़ा रोंदे बचा। बहरहाल मां जो जेकॾहिं तोखे पैगाम सम्झ में नथो अचे तूं ब्लॉक कर, नो प्रॉब्लम। मूंखे तुंहिंजी कमेंट्स जी ज़रूरत न आहे। मूंखे तोखां हौसलो नथो खपे। मां हौसलो ॾियण वारो आहियां त हौसला ॾियण वारा हौसलनि जे लाइ इंतज़ार में न वेहंदा आहिनि। मूंखे तुंहिंजी लाइक़ जी बि ज़रूरत न आहे। मूंखे रब जी इज़त जो कसम, मूंखे रब जे तरफ़ खां लाइक़ मिले थी न, अल्लाह जे तरफ़ खां जे इंसान खे लाइक़ उनखे सुकून हूंदा। मूंखे जॾहिं रब जे तरफ़ खां मिले थी त मूंखे तो जहिड़े जी कहिड़ी ज़रूरत आहे त तूं मूंखे बेगुनाह बि ॿुधजा मूंखे लाइक़ियूं ॾे। हा, जॾहिं मां तोखे बुरो थो लॻा त बचा, ग़लति ॻाल्हाइण खां बहितर आहे त तूं मूंखे ब्लॉक करे वठ। तुझे नस्लनि मां ईंदा जेके मुंहिंजी इज़त कंदा,
कंहिंजी मारियुनि जा बचायो मां तव्हां सां ग़लति बयानु कॾहिं बि शेयर न कंदुमि न ग़लति ॻाल्हि तव्हां ताईं शेयर कंदुमि आज़मायो मां अॼु बि चैलेंज थो कयां कोई बि माई जो लाल जेको 300 साल उमिरि छा 700 साल उमिरि हुजे जे 100 साल खां मथे दुनिया जो तजुर्बे रखण वारो आहे उहा बि मुंहिंजे साम्हूं वेह मूंखे सुञाणी वियो मां हुनजो मुरीद थींदो न त मां हुनखे सुञाणे त उहो मुंहिंजो बल्कि न मुरीद थिए न कुझु बि न बसि उथी हलियो